अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद अनीना फ़िदा तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रक्से रूह सां गॾु। नाज़रीन, अॼु ॻाल्हि अगरि कयूं कामयाबीअ जी, त कामयाबी उहा न आहे जेकी तव्हांखे बज़ाहिर नज़र ईंदी आहे। कामयाबी त उहा आहे जेकी तव्हांजे अंदर में तव्हांखे फील थिए, तव्हांखे ख़ुशी ॾिए। ख़ुशी जॾहिं बि इंसानु ॻाल्हि कंदो आहे ख़ुशीअ जी, त उनजे लाइ बि इहो ज़रूरी न आहे की तव्हां वटि कोई बंगला माड़ियूं हुजनि या कारूं हुजनि या तव्हां वटि भला भला फ़ोन हुजनि। ख़ुशी त इहा आहे त पंहिंजे घर में सुकून सां वेही पंहिंजे बचड़नि जे साम्हूं उन्हनि खे उहे सभु शयूं ॿुधाइजनि जेके तव्हांजे बचपन में हुयूं। मतिलबु तव्हांखे जॾहिं बि का ॻाल्हि अहिड़ी कयो जेकी तव्हांजे बचपन सां रिलेट करे ऐं तव्हांखे बूस्टअप करे, तव्हांखे एनर्जी ॾिए। हिकिड़ो कोप चांहि जो खणी करे पंहिंजी मिसिस सां गॾु, पंहिंजी भेणुनि या मुड़नि सां गॾु अगरि तव्हां वेही करे पियो था, त इहा बि ख़ुशीअ जो हिकिड़ो क़िस्म आहे। ऐं कामयाबी जी इहा बि हिकिड़ी दलील आहे त तव्हां अंदरां खां ख़ुशि रहंदा आहियो ऐं ख़ुशी तव्हांजे फेस ते अची थी आहे। मुंहुं जीअं स्किन ग्लो कंदी आहे, ईअं ई हिकिड़ी ख़ुशी जेकी आहे सो तव्हांजे फेस ते अची वेंदी आहे। सभु ॻाल्हियूं इहे पंहिंजी तरफ़ रखूं था, पर जॾहिं बि असां पंहिंजे म्यूज़िक जी ॻाल्हि कयूं था ऐं म्यूज़िक जी जॾहिं बि जटाओ म्यूज़िक जो चवंदा आहियूं त म्यूज़िक मज़ो नथो करे, म्यूज़िक जुड़ी नथो अचे या म्यूज़िक में उहो मज़ो नथो अचे, उनजी बि इहा ई वजह आहे त असां दिलि सां उहा शइ न कंदा आहियूं। म्यूज़िक करणु या म्यूज़िक में अचणु या सिंगर थियणु उहो बि हिकिड़ी दिलि वारी ॻाल्हि आहे, उहा बि अंदर जी ॻाल्हि आहे। जॾहिं उहा अंदर खां ॿाहिरि ईंदी आहे त उन में असर बि ईंदो आहे ऐं ज़ाहिर आहे त शाइरी उन में हिकिड़ो वॾो किरदारु अदा कंदी आहे। सो शाइर, कंपोज़िंग ऐं म्यूज़िक इहो सभु हिक ॿिए सां जुड़ियल शयूं आहिनि। ऐं इन जुड़ण खां पोइ वरी हिकिड़ो जॾहिं कोई फ़नकार इन में टे चारि शयूं अचनि थियूं त हिकु नालो असांजे सिंध जो तमामु ख़ूबसूरत जुड़े थो, जंहिंजो नालो आहे ज़ाहिद गुल। ऐं ज़ाहिद गुल जेको आहे सो मिस्री फ़क़ीर जे ख़ानदान खां तालुक़ु रखे थो, वॾो नालो आहे सिंध जो मिस्री फ़क़ीर। ऐं उन खां पोइ जॾहिं उहो कंपोज़िंग ऐं उनजी तव्हां ॿुधी हूंदी, ज़ाहिद गुल जा तमामु घणा मशहूरु सॉन्ग्स आहिनि, यूट्यूब ते उन्हनि जा पयल आहिनि। सो अॼु असांजे प्रोग्राम में ज़ाहिद गुल साहिबु आयल आहियूं, उन्हनि सां तव्हांखे मुलाक़ात करायूं था। सो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। या अली वदद हक़ मौजूद। ख़ुशि आहियो अदा? अल्लाह जा करम। तबियत सफ़ा सही आहे? तव्हांजी वॾी महिरबानी जो असांजे प्रोग्राम में कही आयो, असांजे सॾ ते तव्हां लबैक चयो। तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे घुरायोसीं, तव्हांजी हाज़िरी में हाज़िर थिया आहियूं। जी, तव्हां सां गॾु हुबदार अली साहिबु आहे ऐं इनायत बुरड़ो साहिबु, तव्हांजा म्यूज़िशियन तव्हां सां गॾु आहिनि। कीअं तव्हांखे जॾहिं तव्हां कंपोज़िंग बि कयो था, तव्हांजी शाइरी बि तमामु मशहूरु आहे, तव्हां सिंगर पाण बि आहियो, त कहिड़ी इन्हनि मां टिनिनि शयुनि मां तव्हांखे कहिड़ी पंहिंजी पसंदि आहे घणी? असल में ॻाल्हि इहा आहे त आहे सभु अलाह पाक जो रंग आहे जेको अता थियल आहे। असांजी का हुन में उहो छा चवंदा आहिनि न आहे, जंहिंखे अलाह साईं चाहे सही त उनजा करम आहिनि। ऐं तव्हां ॻाल्हि कई फ़क़ीर साहिब जी, त असांजो हिकिड़ो ख़ानदानी सिलसिलो आहे मिस्री फ़क़ीर क़िबला साईं मखदूम तालिबुल मौला साईं, जिन सां रिलेटेड हुया। घणे खां घणो उन्हनि जी शाइरी जेका आहे कयो। पोइ हुनजे वञण खां पोइ असांखे इहो उनजे दोस्तनि अहबाबनि चयो त बाबा हिन जाइ ते को हुजे, त पोइ वरी असांजे अची वई विसे में इहा शइ। त सभु आहिस्ते आहिस्ते शयूं ॾातूं मिलंदियूं वियूं। बेसिकली पहिरियां शाइरी कंदो हुउसि, उन खां पोइ वरी फ़नकार, वरी कंपोज़र, जंहिंजी शयूं जुड़ंदियूं वियूं तहिड़े हिसाब सां। पर अलॻि अलॻि शइ टिनि माण्हुनि जो कमु आहे जेको हिकिड़े माण्हू ते अलाह पाक जो करम आहे। पर कोशिशि कजे त हर पंहिंजी जेका बि शइ आहे हुन में महिनत कजे, सुठे खां सुठो। जेकॾहिं को कंपोज़िशन जे हवाले सां ज़िक्र थिए तॾहिं बि माण्हू जी हिकिड़ो सुठो नालो हुजे, या जेकॾहिं गायकी हुजे तॾहिं बि ईअं, यानी सभिनी शयुनि सां इंसाफ़ करणु। असां तव्हां त इहा ॻाल्हि कई, पंहिंजी सिंध में इहा का ॻाल्हि न आहे, पर इंटरनेशनल म्यूज़िक जी ॻाल्हि कयूं त उहो हर फ़नकार पंहिंजा लिरिक्स पाण लिखंदो आहे, कंपोज़ बि पाण कंदो आहे ऐं ॻाईंदो बि पाण आहे, त उहे पंहिंजा ऑल इन ऑल आहिनि। ऐं तव्हां उन्हनि सां रिलेट था कयो। हा, तमामु सुठो शाइर बि आहे। शाइरी त तव्हां हिननि जे सॉन्ग्स में ई ॿुधंदो। सो पहिरियों सॉन्ग ॿुधूं था, अदा अॼु छा था ॿुधायो पहिरियों सॉन्ग असांखे? तव्हांखे हू सिंधी चवंदा आहिनि त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। हा हा, त अॼु उनजी जेका आहे तशरीह थी वेंदी हिन कलाम में। मुंहिंजो ई रंग आहे, अलाह पाक जे तरफ़ां हिकिड़ो रंग आहे मिलियल आहे तव्हांजी नज़र। शाइरी तव्हांजी पंहिंजी? जी। त रूह वारो आहे राग असांजो, वाह वाह वाह, ॾाढो भलो आहे भाग असांजो। वाह वाह, रूह वारी ॻाल्हि थी थिए। रक्से रूह में रूह जो, रूह जी ग़िज़ा। बिस्मिल्लाह।
तिन जो सराफल अण तोरो अघायो मती रखी मन में मती रखी मन में सनो कतो जिन तिन जो सराफल दुख कोई दाखिल ना करो रूह वारो राग असांजो रूह वारो राग असांजो ॾाढो भलो भाग असांजो ऐं ॾाढो भलो भाग असांजो ओ रूह वारो राग असांजो रूह वारो राग असांजो ॾाढो भलो भाग असांजो ॾाढो भलो भाग असांजो ओ रूह वारो राग असांजो सुल्तानिया सुहाग असांजो सुल्तानिया सुहाग असांजो ॾाढो भलो भाग असांजो ऐं ॾाढो भलो भाग असांजो ओ रूह वारो राग असांजो साईं आहे सुजाग असांजो साईं आहे सुजाग असांजो ॾाढो भलो भाग असांजो ऐं ॾाढो भलो भाग असांजो ओ रूह वारो राग असांजो धोपी वेंदो दाग असांजो धोपी वेंदो दाग असांजो ॾाढो भलो भाग असांजो ॾाढो भलो भाग असांजो ओ रूह वारो राग असांजो ज़ाहिद तो के कहिड़ी कलिया ओ ज़ाहिद तो के कहिड़ी कलिया चरिया तो के कहिड़ी कलिया
आगे मथा हो माप असांजो आहे मथा हो माप असांजो ॾाढो भलो भाग असांजो ॾाढो भलो भाग असांजो रूग वारो राग असांजो रूग वारो राग असांजो ॾाढो भलो भाग असांजो ॾाढो भलो भाग असांजो रूग वारो राग असांजो। तमामु ख़ूबसूरत कंपोज़िशन। राग कहिड़े में कंपोज़ कयो? जौनपुरी आहे असीं जेके हुसैनी टोड़ी चवंदा आहियूं। ॾाढो ख़ूबसूरत। ऐं इन में घणा राग आहिनि असांजे काफ़ी खोड़ गीत। शाइरीअ जे लाइ छा असां जीअं असांजे सिंगिंग में सिंफ़ूं हूंदियूं आहिनि राग में, तव्हांजी दादरो आहे, चेती आहे, फोक आहे, क्लासिकल आहे, ईअं शाइरीअ में बि कुझु सिंफ़ूं थींदियूं? शाइरी में यकीनन सिंफ़ूं आहिनि, जीअं असांजी काफ़ी आहे, गज़ल आहे, गीत आहे, वाई आहे, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जंहिंते पोइ माण्हू जो उबूर हुजणु खपे। ऐं हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा स्टाइल आहिनि, सभु कंहिंजी पंहिंजी जेका शौक़ु आहे ॿुधण जो बि ॻाइण जो बि। सही। असांखे हीअ शइ जेका विरसे में मिलियल आहे उहो फोक रंग आहे, जेको असांजो सूफ़ी रंग बि आहे, फोक रंग बि आहे, ऐं गज़ल गीत बि असीं ॻाईंदा आहियूं। सही। मतिलबु तव्हांजी पंहिंजी क्रिएशन छा में घणी थींदी आहे? लिखत छा में, तव्हां कहिड़े शाइरी छा में? सभिनी तक़रीबन हर रंग में, काफ़ी खां वठी गज़ल या हीअ जेको सूफ़ी रंग आहे। सही सही सही। सो असां त मथां थो थिए, असांजी त काई ताक़त कान्हे। हिकिड़ो इल्मु आहे जी जी, जेको इहो ईअं आम माण्हू खे सिखण खां बग़ैर नथो अची सघे। कोई बि जोड़ जक लफ़्ज़नि जी सिर्फ़ु करण शाइरी न आहे। बहर, नंढो बहर, वॾो बहर, इहे सभु कुझु शयूं आहिनि। उहे चवंदा आहिनि त पढ़िया पर कढ़िया की न की, कढ़िया की न की, तोड़े घुमन चीन, पर जिन जो अल्लाह ते यकीन से अनपढ़िया आलिम थिया। वाह वाह वाह। पर उन जे लाइ बि साईं सिखत तमामु ज़रूरी यकीनन आहे, पर मक़सदु ॾिसो न, तव्हां कंहिंसां वेहो बि था, मतिलबु कंहिं सुठे राॻीअ सां वेहो था त उहो बि सिखत जो हिकिड़ो ज़रियो थो थिए। कंहिं सुठे शाइर सां वेहो था त तव्हांखे लिखण जो अंदाज़ अची थो वञे, कंहिं न कंहिं तरीक़े सां तव्हांजी लर्निंग हलंदी आहे। ईअं न आहे की तव्हां घर वेठा हुजो, कंहिंजे आस्थाने में न वञो ऐं उतां नज़रानो त वठणु ज़रूरी आहे। तमामु ज़बरदस्त। तव्हांजी गायकी बि ॾाढी ख़ूबसूरत आहे। सो हिकिड़ो त तव्हां हाणे असांखे पंहिंजो रंग ॿुधायो। हाणे कोई कंहिं वॾे शाइर या तव्हां माशाल्लाह सुठा वॾा शाइर आहियो, तव्हां हाणे कंहिंजी शाइरी था ॿुधायो? तव्हांखे सूफ़ी जानन चंद साईं जो बोल ॿुधायूं था। ढंग रखी आयो ढोल, ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे। वाह वाह। माना इंसान अलाह से भेस बदिले आयो ऐं इंसाननि में पोइ ॾिसूं था त अलाह खे केरु थो सुञाणे, इंसान जी ॻाल्हि थी थिए। सो बिस्मिल्लाह। आकड़ के तने मिलैला हैरानी थी इश्क जो मथे उघाड़िया, पाए गारो गिची में आए पेटू मां, हितां वेंदे खणी वेंदे कहिड़ो पुलाव, दाह बिन खड़न ले तू त भांभरियो वती भाव, चानण चन चे जग में न शेर सदाए न पाव, आकड़ ऐं अला कॾे न ठया पाण में, ओ ढंग रखी आयो ढोल, ढंग रखी आयो ढोल, ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे, ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे, ढंग रखी आयो ढोल, ढंग रखी आयो ढोल, ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे, ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे।
ज़ाहिर बातिन रंग रखाई है ज़ाहिर बातिन रंग रखाई बोलण वारे खे परखाई बोलण वारे खे परखाई अन्ना अहमद बिलामी ओ अन्ना अहमद बिलामी बोले बुधाई बोल लगते मुखे केर तो सुना लगते मुखे केर तो सुना हद लगी क्या आशिक ओला ओले मजाई भगाऊं भोला है हद लगी क्या आशिक ओला ओले मजाई भगाऊं भोला ओला हद में क्या मोहब्बत मेला ओला हद में क्या मोहब्बत मेला वठी विहारूं को ॾिसां लगते मुखे केर तो सुञाणे ॾिसां लगते मुखे केर तो सुञाणे सूफिल सोजे साफ सुना तो सूफिल सोजे साफ सुना तो मन में मोती पारस पातो मन में मोती पारस पातो ओली भायो नागन ना तो ओली भायो नागन ना तो भर दिलाऊं जो लगते मुखे केर तो सुनारे दिशा लगते मुखे केर तो सुनारे रमज इहा को रिंद पे जाने है रमज इहा को रिंद पे जाने ओ मामा इनैया के को मांझी माणे मामा इनैया के को मांझी माणे जानड़ चल पीतो छाणे छाणे ओ जानड़ चल पीतो छाणे छाणे तोला मासा तो लगते मुखे केर तो सुनारे दिशा लगते मुखे केर तो सुनारे ढंग रखी आयो ढोल ढंग रखी आयो ढोल दिशा लगते मुखे केर तो सुनारे दिशा लगते मुखे केर तो सुनारे दिशा लगते तमामु ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत ॿोल आहिनि इन ते वरी अची ॻाल्हायूं था नहिड़ी हिकिड़ी साही वठूं सो नाज़रीन हिकु नहिड़ी साईअ जी हिते असांखे इजाज़त खपे नहिड़ी साई खां पोइ तव्हांजे साम्हूं हाज़िर थी था ॾिसंदा रहो रक्सेरू अनीना फिदा सां गॾु वेलकम बैक नाज़रीन असां रक्सेरू में
प्रोग्राम में तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हां म्यूज़िक इंजॉय कयो पिया। साईं तव्हांखे असां पंहिंजी आवाज़ में अगरि कुझु ॿुधायूं त इजाज़त आहे? ॾाढो सुठो थींदो, असीं ॿुधणु असीं बि चाहियूं था त असां कुझु ॿुधूं। ज़रूरु, तव्हांखे मां ॿुधायां थी असांजो फोक रंग आहे, जीअं तव्हां फोक था ॻायो, सो कोशिशि अहिड़ी मिड़ी हूंदी असांजी। कोशिशि कामयाबी जी कुंजी आहे। इंशाल्लाह कोशिशि कामयाबी जी कुंजी आहे। खुद ही ख्याल में हक मौजूद, पाण ही पाण में मौजूद, मिट्टी अमानत मुगल हक बात बुणे पई, हाज़िर हुजूर में हर दम है वजूद। रंग गेड़ुआ में रंग गेड़ुआ में रंग गेड़ुआ में रंग गेड़ुआ में मुर्शिद मिलियो आमू, हरदम 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 तू ही तू, हरदम 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 तू ही तू। रंग गेड़ुआ में रंग गेड़ुआ में रंग गेड़ुआ में रंग गेड़ुआ में मुर्शिद मिलियो आमू, हरदम 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 तू ही तू, हरदम 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 तू ही तू। तार वजे थी सिक तो खे जियां साज़ सॾे थी, यकतारे जी तार वजे थी सिक तो खे जियां साज़ सॾे थी, यकतारे जी तार वजे थी सिक तो खे जियां साज़, दिल सजदे में फुरकान पढ़े पई, सजदे में फुरकान पढ़े मुर्शिद मिलियो आमू, हरदम 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 तू ही तू, हरदम 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 तू ही तू। रंग गेड़ुआ में रंग गेड़ुआ में रंग गेड़ुआ में रंग गेड़ुआ में मुर्शिद मिलियो आमू, हरदम 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 तू ही तू, हरदम 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 तू ही तू। साहु सुरे तो तू ही तू में ध्यान धरे तो, अल्लाह में साहु सुरे तो तू ही तू में ध्यान धरे तो, अल्लाह में साहु सुरे तो तू ही तू में ध्यान धरे। माखे बिल्कुल मात अची वई, माखे बिल्कुल मात अची मुर्शिद मिलियो आमू, हरदम 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 तू ही तू, हरदम 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 तू ही तू। रंग गेड़ुआ में रंग गेड़ुआ में रंग गेड़ुआ में रंग गेड़ुआ में मुर्शिद मिलियो आमू, हरदम 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 तू ही तू, हरदम 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 तू ही तू।
सां मिलियो मीम वञी सभु ऐन सां सलियो अल्फ अची जीअं मीम सां मिलियो मीम वञी सभु ऐन सां सलियो अल्फ अची जीअं मीम सां मिलियो मीम वञी सभु ऐन सां सलियो छा त तूं ही तह रात दुखी हुई मुर्शिद मिलियो आ मूं हरदम 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 तूं ही तूं हरदम 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 तूं ही तूं रंग गेड़ूअ में रंग गेड़ूअ में रंग गेड़ूअ में रंग गेड़ूअ में मुर्शिद मिलियो आ मूं हरदम 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 तूं ही तूं हरदम 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 तूं ही तूं असांजो जेको हिकिड़ो प्यारो शाइर आहे पहिरियां एक्टर हो शाइर साईं नालो हुअसि अमानत मुग़ल साहब सॉरी सो अमानत मुग़ल जी शाइरी त इन शाइरीअ में असां हाणे इहे कलाम कयो सो थैंक यू सो मच तव्हां माशाल्लाह सां पाण बि तमामु ज़बरदस्त ॻायो था सर इहो ॿुधायो त हीउ जेको कंपोज़ जॾहिं पाण कंदा आहियूं रागनि में त छा उन में शाइरीअ जो हूंदो आहे घणो तर जीअं चवंदा आहिनि त शाइरी हीअं हुजे त कंपोज़िशन गज़ल जे लाइ छा कहिड़ी शाइरी खपे या उहा मूंखे थोरी सम्झायो बहिर जी ॻाल्हि जेकी आहे उहा सम्झायो असल में छा आहे त जीअं असांजे हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी ड्रेस आहे ईअं हर राग जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो सिस्टम आहे ऐं शाइरी जेकॾहिं तव्हांजी दर्दीली आहे ॾुख वारी आहे त जेकॾहिं तव्हां हुनखे कंपोज़िशन ख़ुशी जी ॾींदो त ॻाल्हि मज़ो न ॾींदी सही ऐं हर शइ जेकॾहिं सूफ़ी रंग आहे त सूफ़ी में जी जेका कंपोज़िशन आहे उहा थोरी अलॻि थियल आहे गज़ल जी अलॻि थियल आहे काफ़ी जेका आम असीं ॻायूं था उनजी अलॻि थियल आहे यानी सभिनी खे पंहिंजा पंहिंजा रंग पंहिंजा पंहिंजा मिज़ाज जॾहिं मिलंदा तॾहिं वञी उहा शइ तव्हांजे दिलि खे छुहंदी सही ज़बरदस्त हाणे वरी तव्हांजे नज़र हिकिड़ो गज़ल कयूं था तमामु मशहूरु गीत आहे मुंहिंजी शाइरी बि या कंपोज़िशन बि मुंहिंजी आहे ऐं पंहिंजे यानी दौर जो ईअं सम्झो त एवरग्रीन सॉन्ग आहे गज़ल लफ़्ज़ गज़ाल मां निकितो आहे जीअं ख़ूबसूरती गज़ाल में हूंदी आहे हिरणीअ जो क़िस्म आहे सो गज़ल हमेशह महबूब जी तारीफ़ में लिखियो वेंदो आहे सो अहिड़ी कुझु दुनियादारीअ जी शाइरी ॿुधूं था साईं बिस्मिल्लाह कयो गुमसुम गुमसुम तन्हा रहण गुमसुम गुमसुम तन्हा रहण निंड जो न अचण उन बुख न लॻण इहे आहिनि आसार प्यार जा इहे आहिनि आसार प्यार जा गौर सां कंहिंखे घूरे ॾिसण गौर सां कंहिंखे घूरे ॾिसण शिदत सां कंहिंजो ओसीअड़ो करण आसार प्यार जा आसार प्यार जा हरदम सोचुन में रहण जागंदे भी सपना ॾिसण हरदम सोचुन में रहण जागंदे भी सपना ॾिसण होश रहे कोई न एॾो यादुन में गुम थी वञण होश रहे कोई न एॾो यादुन में गुम थी वञण तस्वीरूं सां ॻाल्हियूं करण तस्वीरूं सां ॻाल्हियूं करण लिख खत फाड़े हर हर लिखण
ये आहिल आसार प्यार जा ये आहिल आसार प्यार जा दे जंहिंखे ॾिसी दिल जो धड़कण तेज़ ते सब्र ऐं सिक जो सफ़ा जॾहिं पैमानो लबरेज ते सब्र ऐं सिक जो सफ़ा जॾहिं पैमानो लबरेज ते हर हर कंहिंजूं राहों ॾिसण घर के जो राहों ॾिसण थदियूं थदियूं आहूं भरण ये आहिल आसार प्यार जा ये आहिल आसार प्यार जा गुमसुम तन्हा रहण गुमसुम तन्हा रहण निंड जो न अचण उन भुख न लॻण ये आहिल आसार प्यार जा ये आहिल आसार प्यार जा तमामु ख़ूबसूरत तव्हांजो गज़ल ऐं इन में गज़ल में तव्हांजी जेकी शाइरी आहे उनजी चूंड ॾाढी ख़ूबसूरत आहे लफ़्ज़नि जी चूंड ॾाढी ख़ूबसूरत आहे सो लफ़्ज़नि खे जोड़ इन ते बि वरी अची ॻाल्हायूं था वरी हिकिड़ी ब्रेक असां वठूं था तव्हांखे चाह पियारियूं सो दोस्तो हिकिड़ी नंढी साही ऐं उन खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं वरी पेश थियूं था रक्सिरू अनीना फिदा सां गॾु जी नाज़रीन असां रक्सिरू में वापसि मंच ते अची चुका आहियूं असां सां गॾु अॼु आहे द ज़ाहिद गुल साहब ऐं माशाल्लाह सां तव्हांजी तमामु ख़ूबसूरत गायकी ज़ाहिद गुल साहब जॾहिं बि शाइरीअ जी ॻाल्हि वरी कयां त शाइरीअ में जीअं तव्हां गज़ल जी ॻाल्हि कई त उहा ख़ूबसूरतीअ ते गज़ल जो मतिलबु ख़ूबसूरती आहे या महबूब जी तारीफ़ आहे रुबाई छा हूंदी आहे जिथे किथे महबूब जी तारीफ़ पर सभिनी पंहिंजे पंहिंजे रंग ऐं पंहिंजे अंदाज़ में कई न उहो माना सूफ़ी रंग में अची वञूं था उते छा उते त महबूब जी तारीफ़ आहे सही हर जाइ ते पंहिंजे पंहिंजे महबूब खे पोइ कंहिं मिजाजी हिसाब सां कंहिं हक़ीक़ी रंग सां सही पर आहे जिथे बि ॻाल्हि महबूब जी आहे न माना रुबाई जो मतिलबु छा आहे मतिलबु असां त गज़ल त सुञाणे वरितो उन में हिकिड़ा जीअं तव्हांजी वाई आहे उन में तव्हांजी दोहीड़ा असांजा थींदा आहियूं अक्सर करे जीअं किताब लिखंदा आहियूं दोहीड़ा हूंदा आहिनि रुबाई मतिलबु दोहीड़ो सिंधीअ में दोहीड़ो चइबो ठीकु सो इहे माशाल्लाह सां असांजा तव्हांजा पंहिंजा रंग आहिनि हिन जी जेको म्यूज़िक जी तरफ़ तव्हां शाइरी पहिरियां शुरू कई या म्यूज़िक में पहिरियां आयो मूं तव्हांखे ॿुधायो त पहिरियां बेसिकली शाइर हुयुसि उन खां पोइ वरी मौसीक़ी में आयासीं मौसीक़ी में यानी मुशाइरनि वारी शाइरी जेका हूंदी आहे असां वटि हिकिड़ी बज़म हुई बज़म तालिबुल मौला जे नाले सां यानी उते इहो अदबी रंग जेको असांखे इहो ख़ानदान खां नंढे हूंदे खां वठी मिलियो ज़बरदस्तु पोइ वरी असीं अवामी रंग ऐं सूफ़ी रंग जे हिसाब किताब सां आयासीं पर जेका इहा मुशाइरनि वारी शाइरी जेके चइजे अदबी शाइरी उन सां असीं अॻे ई मुंसलिक हुयो जी जी सो उहा शाइरी थींदी हाणे इहे रंग नापे तमामु घटि थी विया आहिनि हाणे किथे आहिनि नथा थियनि तमामु घटि आहिनि हाणे जेके लिटरेचर फेस्टिवल थींदा आहिनि उन में शाइरी थींदी आहे पर उन ॿुधण वारा घटि थी विया हा बसि इहो आहे हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सर्वाइवल कीअं कयो पोइ इन ई पंहिंजो इहो ई तव्हांजो प्रोफेशन बि आहे जी जी मुंहिंजो अलाह जो शुक्र आहे मूंखे गवर्नमेंट जॉब आहे हा सही रिसेंटली हाणे मूं हुन तां रिटायर कयो आहे टाइम खां अॻु में ई बसि तबियत जे करे सो पर अलाह जो शुक्र आहे अलाह पाक जो बसि उहो चवंदा आहिनि न त हाणे तव्हांखे वरी शाइरी ते घणो अञा ध्यानु ॾियणु खपे असां इन करे चयो त हाणे ॿ गिदिरा जेके मुठ में नथा अचनि हिकिड़े गिदिरे खे साइड ते रखिजे इन करे हाणे हिन गिदिरे जे ख़्याल में साईं इन जे करे जो असांजा वरी शाइर बि त शाइरीअ जी तरफ़
मतिलबु अहिड़ा आहिनि जेके सेखड़ात बि कोन्हनि शायदि। अॼुकल्ह त ॾाढो माहौल ख़राबु थी वियो आहे शाइरी जे हवाले सां जेको रुझान हले पियो ऐं मौसीक़ी असांजी जेका जहिड़े तरीक़े सां पेश कई पई वञे सो ॾाढी तकलीफ़देह ऐं ॾुखो ईंदड़ आहे। त उहो ई चवां पई त मौसीक़ीअ जा रंग बि तॾहिं ई घणा ज़ाहिर थींदा आहिनि जॾहिं शाइरी हुनखे ख़ूबसूरत मिले। लफ़्ज़नि जी जोड़ जेको सुहिणी हूंदी त ॿुधण वारनि खे बि मज़ो ईंदो ऐं सम्झी करे ॿुधबो। असल में ॾिसो न तव्हां आर्टिस्ट गुलकार जेको आहे उहो रोल मॉडल आहे, उनखे मैसेज ॾियणो आहे, सुठो मैसेज ॾियणो आहे। सही इस्लाही ॻाल्हि जीअं असांजो जेको सूफ़ी रंग आहे भिटाई साईं जो फरमान आहे तुंहिंजे बेत भाया सभु आहे तूं भिटाई असांजो रहबर आहे। हाणे जेकॾहिं उनजी ॿोली खे असीं आम माण्हू ताईं न पहुचायूं ऐं माण्हू आम माण्हू जो कमु आहे उनखे सम्झणु तॾहिं उनजो इस्लाह थींदो। या जेका बि तव्हां सुठी शइ ॾियो इस्लाह वारी ॾियो पर जेकॾहिं उन में तव्हां ग़लति या वल्गर शइ ॾींदो त ट्रेंड उहो ई हलंदो। ट्रेंड खे चेंज करण बि असां तव्हां ते लाज़िम आहे म्यूज़िक जे हिसाब सां शाइरी जे हिसाब सां। सो इनशाअल्लाह तव्हांजो भला कोई नयो मजमूओ अचे पियो या मजमूआ केतिरा अची चुका? न मजमूआ त किताब वग़ैरह मुंहिंजी शाइरी जा कोन छपिया आहिनि, हिन पासे एतिरो ख़्यालु कोन्हे को छो त इहे वरी सभु शयूं असांजूं गॾिजी पियूं आहिनि। सही 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 असांखे त वरी इहो प्लेटफॉर्म आहे त माना चैनल जे ज़रिए या एल्बम्स वग़ैरह में पंहिंजा आइटम बि हलायूं था ऐं किताब वारो अञा सिलसिलो कोन थियो, अॻिते हली शायदि थी वञे। भला सिंधी राग में को रंग असांखे अगरि ॿुधायो त? सिंधी असांजो जेका मौसीक़ी आहे त सभई भरी रागनि सां हाणे तव्हांखे ॿुधायूं था मांझ में ख़ूबसूरत आइटम आहे, काफ़ी आहे। उस्ताद मंदुली ख़ान जी ॻाल्हि आहे ऐं हिकिड़ी शाइरी आहे मिसरी शाह साईं जेको काफ़िन जो बादशाह सॾिबो। वाह 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 उनजो रंग तव्हांजो ऐं ॿियो वरी इहो मांड में एॾा ख़ूबसूरत कलाम बि आहिनि। सिंधीअ में मांझ चइबो, उर्दू में मांड चइबो। सो हलो बिस्मिल्लाह रहमान रहीम। मोदी थी लोई मारुई तुंहिंजो अलाह बि आहे, सभल वरनि जा ॾुखड़ा हिकु लहज़े मंझि लाहे, अहिड़ो ई मालिक आहे जो माग रसाईंदे मारुई। सूह मिलायम सूमरा सूह मिलायम सूमरा मेरो मोतियो वलण तित पियो मुझत हलर नाहे हुस्न जी। अल्लाह मारियो भया थी ई माता मना मारू अड़ले ओ सांगी अड़ले या दिल मादे या मौला बर रब माता मना मारू अड़ले सांगी अड़ले या दिल मादे या मौला बर रब मेरा तेरे माता। करो 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 लाली रे करो 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 लाली रे कोट जो भलोर मियाँ करो 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 लाली रे कोट जो भलोर मियाँ मौला बर रब
मान वॾे वॾे साली रे मान वॾे वॾे साली रे मिस्रीअ खे हलोल मियां मान वॾे वॾे साली रे मिस्रीअ खे हलोल मियां मिली मोहम्मद जाम में पमन का थिए या दिलवारी या मौला ख़ूबसूरतीअ सां तव्हां माशाल्लाह निभायो। ज़ाहिद भाई हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो त जॾहिं असां कंहिं बि महफ़िलुनि में वेंदा आहियूं त असांखां अक्सर फरमाइशूं थींदियूं आहिनि त अवामी रंग ॻायो, तव्हां खां छा फरमाइश थींदी आहे? ज़्यादातर अवामी रंग ई आहे। कोई राग तमामु घटि आहिनि हींअर उहो माण्हू ई कोन्हनि मां तव्हांखे जीअं चयो त तव्हां मूंखे अनीना चयो तव्हांखे त हिकिड़ो राग ॿुधायो। मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ी जी कंहिं महफ़िल में हिकिड़े माण्हू चयो त उस्ताद भैरवी ॿुधाए थो। वाह वाह। चयो आहे भैरवी त ॻायां पियो चई पोइ वाह वाह पियो मतिलबु मां नाला सिर्फ़ु वठी करे न साईं उनजो जेको छेड़खानी जेकी हूंदी आहे न जीअं पहिरियां तव्हां माहौल ठाहींदा आहियो माहौल ठाहिण खां पोइ जेको राग में मज़ो ईंदो आहे या रचाव ईंदो आहे उहो पोइ ईंदो आहे। असां त हाणे जेको अवामी रंग तव्हांखे बि ख़बर आहे त अचानक सां शुरू थींदो आहे म्यूज़िक जी घणी रेल पेल पर उहा जेकी सकूनियत जेकी राग में जॾहिं असीं पंहिंजे ख़्याल सां पंहिंजे रंग में जॾहिं रियाज़ करियूं था या को ॿियो उहो हिकिड़ो जहान ॿियो आहे सही पर हाणे माण्हू पब्लिक खे त जेका हुनजी पसंदि हूंदी टेस्ट हूंदी उहा ॿुधाइणी आहे पर पोइ बि असीं कोशिशि कंदा आहियूं त कुझु न कुझु रंग छॾिजे। साईं तव्हांजो जेको जॾहिं शाइरी तव्हां शुरू कई आहे तव्हांजो जेको ज़मानो हाणे बि तव्हांजो माशाल्लाह तव्हां जवान आहियो पर जेकी जवानीअ जी जेकी ॻाल्हि थी कयां त उन वक़्तनि में त राग हलंदा हुया महफ़िलूं सभु तव्हांजा शादियूं हुजनि विहांव हुजनि मोतियूं परिणियूं फोतियूं जेके बि उनमें राग घणो थींदो हुयो ऐं उहो माण्हू ॿुधंदा बि हुया शौक़ीन हूंदा हुआ ऐं ॿ टे फनकार घुराईंदा हुआ ऐं उन्हनि जी कॉम्पिटिशन हूंदी हुई। सही त हाणे ॾिसो त कहिड़ो फनकार वरी उन्हनि फनकारनि खे गॾु ॻाराईंदा हुआ। वाह 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 उन्हनि जा ॾिसंदा त जीअं मैदान में कंहिंखे हा हा त उहे माण्हू महिनत बि कंदा उन वक़्तनि में माशाल्लाह। असांजो टाइम अचे करे पूरो थियो भला असांजे प्रोग्राम में अची करे तव्हांखे कीअं लॻो? असांखे ॾाढो मज़ो आयो ऐं यकीनन जीअं प्रोग्राम जो नालो आहे रक्से रूह असांजे बि रूह खे मज़ो आयो छो त जेकॾहिं को सुठो ॿुधण वारो आहे त असांखे बि मज़ो अचे थो। साईं उहो ॻाल्हि ई ॿुधण वारे जी आहे जे तव्हां ॻायो था ऐं उनखे केरु पज़ीराई करण वारो न हुजे त ॻाइण जो मज़ो ई न ईंदो। न बिल्कुलु सही था चओ। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि करे को पैगाम ॾियणु चाहियो पंहिंजे पैगाम त वॾा माण्हू नंढड़ा माण्हू आहियूं न तव्हांजा जेके परस्तार आहिनि ॻाल्हि इहा आहे त असां इहो था चऊं त मौला अली मुश्किल कुशा साईं जन जो कौल आहे त अलाह पाक कामयाबी ऐं जेका कामरानी आहे उनखे आजिज़ी इंकिसारी में रखे ऐं माण्हू उनखे तकबर में तलाश कंदा तंहिं करे हीउ जेको रंग आहे असांजी जेको कामयाबी आहे दुनिया जी हर फील्ड में आजिज़ी ऐं इंकिसारी हिन में जंहिं बि तकबुर कयो तकबुर यानी कंदबर आसमान खां उहो ज़मीन ते छो त हीउ हेठां खां मथे वञण जो सिलसिलो आहे उन में जेतिरी आजिज़ी हूंदी ओतिरो मथे वेंदो। थैंक यू सो मच तव्हांजे अचण जो महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। अॼु रक्सेरू हिते पंहिंजो समाप्त थिए थो ऐं कंहिं वॾड़े जो कॉल आहे त जेतिरी तव्हांखे कामयाबी मिले त ओतिरी तव्हां नीच ऐं निवड़त कयो इन में तव्हांखे कामयाबी घणी मिलंदी। सो अॼु जे प्रोग्राम मां मूंखे इजाज़त ॾींदो इनशाला वरी ॿिए दफ़े तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं नए फनकारनि सां। आख़िर में तव्हांखे ॿुधायूं था ज़ाहिद गुल खां हिकिड़ो नयो ॿियो कलाम ॿियो रंग साईं तव्हां असांखे आख़िरी रंग छा था ॿुधायो? ज़रूरु तव्हांखे फस्ट क्लास रंग ॿुधायूं था त हीउ बि तव्हांखे मज़ो ॾींदो। ज़रूरु ज़रूरु बिस्मिल्लाह। तन उजला मन मेला साधु नाम
तो काला कवा भला जो अंदर बाहर रुगो काबे अॻियां जे सखणा सिर झुकन ओ नियत नेक न हुजे ऐं नमाज़ूं पढ़जनि चुम जे चोट रसूल जी ऐं रोज़ा पिण रखजनि पर मौला ऐं महबूब ॿई था क़ाइम दिलियूं ॾिसनि कल्ब तॾहिं कल्ब थे जॾहिं दोहरा दान मिलनि तालिब मौला हज हज़ार कजनि पर दर्जा आहिनि दिलनि ते हर कंहिंजी इहा हाजत नाहे प्रभुअ खे परचाइण जी हर कंहिंजी इहा हाजत नाहे प्रभुअ खे परचाइण जी कंहिं वटि इहा रमज़ हूंदी आहे कंहिं वटि इहा रमज़ हूंदी आहे राम खे रिझाइण जी हर कंहिंजी इहा हाजत नाहे प्रभुअ खे परचाइण राम केरी जान जी हर कंहिंजी इहा हाजत ओ मस्जिद में न कि मंदिर में अल्लाह त तुझे अंदर में मस्जिद में न कि मंदिर में बातिल में आ ज़ाहिर में आ ओ बातिल में आ ज़ाहिर में आ करहिए साण हंडाइण जी हर कंहिंजी इहा हाजत ओ प्रभुअ खे परचाइण जी हर कंहिंजी इहा हाजत नाहे जी पूजा पाठ करे ॾिस अकुल फिटी कर माठ करे ॾिस जी पूजा पाठ करे ॾिस अकुल फिटी कर माठ करे ॾिस ओ भगत वारी वाट करे ॾिस भगत वारी वाट करे ॾिस ओ थई मुंद मौजू मल्हाइण जी हर कंहिंजी इहा हाजत प्रभुअ खे परचाइण जी हर कंहिंजी इहा हाजत ओ जिन आज़ाद पाण सुञातो ख़ालिक दिल जो खोलियो खातो जिन आज़ाद पाण सुञातो ओ ख़ालिक दिल जो खोलियो खातो ॻोल्हे दिल आ परवर पातो ॻोल्हे दिल आ परवर पातो जिन कई कुर्ब कमाइण जी हर कंहिंजी इहा हाजत ओ प्रभुअ खे परचाइण जी हर कंहिंजी इहा हाजत जंहिं दिल पीता इश्क दा जाम जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मना हक मौजूद सदा मौजूद ओ हक मौजूद सदा मौजूद हक इश्क दा जाम जंहिं दिल पीता इश्क दा जाम